नाज़रीन, कराची में सूबाई घरू वज़ारत जाली सिक्योरिटी अलर्ट पैगाम जे हवाले सां वज़ाहती बयान जारी कयो आहे। घरू वज़ारत जो चवणु आहे त सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ सिक्योरिटी अलर्ट जाली आहे। सिंध हुकूमत जाली नोटिफिकेशन खे रद्द करे छॾियो आहे। घरू वज़ारत जाली सिक्योरिटी अलर्ट खे गुमराह कुन करार ॾींदे चयो आहे त समूरनि सरकारी सिक्योरिटी एडवाइज़र्स सिर्फ़ घरू वज़ारत तरफ़ां जारी थींदियूं आहिनि। अपील आहे त अहिड़ा पैगाम शेयर न कया वञनि। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त कराची में सूबाई घरू वज़ारत जाली सिक्योरिटी अलर्ट पैगाम जे हवाले सां वज़ाहती बयान जारी कयो आहे। घरू वज़ारत जो चवणु आहे त सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ सिक्योरिटी अलर्ट जाली आहे। सिंध हुकूमत जाली नोटिफिकेशन खे रद्द करे छॾियो आहे। घरू वज़ारत जाली सिक्योरिटी अलर्ट खे गुमराह कुन करार ॾींदे चयो आहे त समूरनि सरकारी सिक्योरिटीज़ एडवाइज़रीज़ सिर्फ़ घरू वज़ारत तरफ़ां जारी थींदियूं आहिनि। अपील आहे त अहिड़ा पैगाम शेयर न कया वञनि।